असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं तालुके सिंधड़ीअ जे फुलाडियूं शहर जे अंदरि। हिन शहर जो जेको ही मेन नाके वारो स्टॉप आहे, इते जेको आहे 1.5 खां 2.5 फुट ताईं बरसाति जो पाणी निकितल आहे। जेके गटर नाला आहिनि या सेवरेज जो सिस्टम आहे जंहिंजी सफ़ाई न थियण जे करे हिते वॾे तादाद में जेको आहे सो पाणी बीह रहियो आहे। उन पाणीअ जे करे हिते जेको कारोबारी माण्हू आहिनि या जेके दुकानदार आहिनि, वापारी आहिनि, उहे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जे दुकाननि ते को ग्राहक चढ़ण जे लाइ तयारु कोन्हे। उन सॼी सूरत हाल में असांखे असिस्टेंट कमिश्नर समेत लाॻापियल इंतिज़ामिया जो को बि अमलदार हिते नज़र नथो अचे। उन हवाले सां शहरनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। ज़्यादा लॻो पियो आहे पाणी ॿार जूं, हीअ रुगो चेयरमैन साहब अलाए केॾा आहिनि, हीअ रुगो ज़ुल्म आवाम सां वहियल आहे। हाणे हीअ गाॾियुनि वारनि ते केरु अचे, हाणे हीअ छंडा पवनि, हीअ पाणी बीमार थिए, माण्हू को शइ खाए बीमार थिए, असां ज़ुल्म आहे। हाणे ग़रीबनि तामा सुमन सां हालत ॾिसो, हीअ वीचारा जागी न हिते ॾिसूं पिया पाणी जेको जॾहिं कॾहिं हिकिड़ो किलोमीटर जो फ़ासिलो आहे पूरो, इन किलोमीटर जे फ़ासिले में पाणी बीठो, गोॾे ताईं पाणी बीठो आहे। को ट्रैफिक वग़ैरह बस का लंघे थी तव्हां त पाणी सॼो ॿाहिरियों रोड वारो पाणी ॾे दुकान अंदरि। इन करे असां ॾिठो हीअ दीवारूं जेकी पियूं आहिनि, दीवारूं असां ॾियारे दुकान जे आॾो न हे साईं मुसलसल जॾहिं बरसाति ईंदी हिते पाणी तक़रीबन बींदो ई आहे। मुसलसल पाणी जो नेकाल कोन आहे, तो महिरबानी करे इहो नेकाल किथां ई करे पाणी जो कढायो वञे। असांजा मुतलबा इहे आहिनि, असांजे गटर नालो सिस्टम ठही ठाहे ॾे। असांखे हर साल इहो ज़ुल्म आहे, पाणी एतिरो बीह रहे थो ऐं हिते केरु चवण वारो बि केरु कोन्हे। हेॾे पाणी में असांजा धंधा बि मुतासिर थिया आहिनि ऐं ग्राहक अचण लाइ तयारु कोन्हे। निमाज़ी माण्हू अचनि था, सभु परेशान आहिनि वीचारा। पोइ इन लाइ असां ॾाढा परेशान आहियूं। इन पाणी में 3 ॾींहं थिया आहिनि, अॼु पाणी अञा ताईं कोन निकितो आहे। जीअं दुकानदार अचनि था उअं ई वापसी ठला वञनि था। तव्हां पाण ॾिसो पिया, सॼी हालत दरबदर थी पई आहे। पाणी जाम आहे, हिते केरु माण्हू अचण लाइ तयारु कोन आहे। ॿी ॻाल्हि त इहो माना तक़रीबन 5 खां 10 साल थी विया आहिनि, पाणी ईअं ई थो बीहे ऐं ॿियो त भराई बि कोन्हे ऐं गटर नालो हेॾां होॾां कुझु कोन्हे। हिते सिस्टम का बि सहूलियत न आहे। सहूलियत असांखे फ़राहम कई वञे ऐं जीअं अचूं था जीअं वापसि शाम जो माना रुपए में 3 हिसाब धंधो न आहे। हिन हिसाब खां असां महिरबानी कयो। नाज़रीन, ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त फुलाडियूं शहर जे अंदरि जिते पाणी गॾु थियल आहे, उन जे लाइ असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी ऐं वस वारा जेके इंतिज़ामिया आहिनि उहे पाणीअ खे जल्द खां जल्द निकाल कनि त जीअं दुकानदारनि, रवासियुनि, वापारियुनि मां बेचैनी ख़तमु थिए। कैमरामैन यूसुफ शर सां गॾु असद शर, टाइम न्यूज़ सिंधड़ी।